पीपल्स पार्टी पारा टाउन कमेटी भिटशा लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि ऐं पार्टी अॻवाननि कायम मक़ाम गादी नशीन सैयद खाविर हुसैन शाह लतीफ़ी, सैयद मोहम्मद जुड़ेल शाह, मोहम्मद सुमार वफ़ा, सैयद गुलाम रज़ा शाह ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुखालिफ़ धुर लतीफ़ी पैनल जे नामज़द उम्मीदवार साबिक़ा टाउन चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी ख़िलाफ़ अहम ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। उन्हनि जो चवणु हो त असां सभु पंहिंजे वार्डनि में वर्क करे रहिया आहियूं, जॾहिं त असांजो मुखालिफ़ लीडर असांजे माण्हुनि, असांजे वोटरनि, असांजे उम्मीदवारनि खे क़ुरान पाक ॾेई ज़हनी दबाव विझी रहियो आहे त जीअं ही इलेक्शन तां हथ खणनि। क़ुरान पाक खे इलेक्शन में इस्तेमाल करे क़ुरान पाक जी बेहुरमती कई पई वञे। असांजे उम्मीदवारनि खे क़ुरान पाक ॾेई हथ खणण लाइ ज़ोर भरणु इंतिहाई मुज़म्मत जो अमल आहे। असां आला अमलदारनि, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं ज़िले इंतज़ामिया खे अपील था करियूं त इन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजे माण्हुनि मां बेचैनी ख़तम कई वञे।